ठुमरी घोड़ी के ठुमरी घोड़ी के ठुमरी घोड़ी के ठुमरी। बाबा लद्दो चे पुत मां खबर के खंगंदो न आहियां तूं वरी उन जूं धमकियूं पियो ॾीं ऐं चई वञी पी के सलाम ॾे परी खां अथई आउठो। हिते हिकु लफ़्ज़ न आहे सम्झंदो उतो सभु ॻाल्हियूं सम्झी आयो आहे। ॿोड़ी घल मुंहिंजे साम्हूं इहे ॻाल्हियूं न छॾींदो कर। छा लद्दो तोखे कुटींदो? वसाई बिलेन पंहिंजे पुट साम्हूं ॾे न त मां अहिड़ो असरु कंदुसि जीअं न चवंदा आहिनि बुरड़े कई ॿारनि सां। हाणे तुंहिंजो इहो ई त कमु रहियो आहे या मूंखे मारींदे या वीचारे ॿारनि खे मारींदे। हू तोड़े बांह खणी आयो आहे लधे सां पुॼी पाण कोन सघी उन्हनि जूं कसरूं वरी असां मूं कढी वेठो। जेकॾहिं एतिरी हिमत अथई न त वञी न लधे खे दोॾा ॾेखार। अम्मा छा लधे बाबे जा गोॾा कुटिया? अड़े दोॾा निभागा दोॾा छो थो मूंखे होश मां कढी ऐं तूं बेहोश थी वेंदो आहीं। बाबा सच में लधो एॾो वॾो ज़ालिम आहे? कद त कोन अथसि ॻोठ में त तुंहिंजो नालो वॾो आहे इहो सॼे ॻोठ खे ख़बर आहे। हाणे ही निभागो मूंखे सॼे ॻोठ में ख्वार कंदो त लधे मुंहिंजा गोॾा कुटिया आहिनि गोॾा। छा चई? बसि कर ॿोड़ी गल। ओए गिले गिले मारींदो तोखे। अरे मां तो चवाएं बात बंदि करे किथे मरी न पए मूंखां। ओ चरिया ॿोड़ा माठ करे वेहो अॼे पिणे होश में कोने त भञई न उज़बा। न ॻाल्हाए थो या फटनि त लूण थो बुरके। बाबा तूं घबराए न तुंहिंजो प्लान त मां कंदुसि तुंहिंजो परी खे मोटायूं पोइ लधे सां अहिड़ो असरु कंदुसि जो भई ॾिसजांइ। अरे तूं बसि करे बसि ऐं को बसि करे वॾो पल्लो वठण वारो। तमामु जल्द असांजो रिश्तो तय थी वेंदो। बसि इहो ई मां तोखे ॿुधाइण आयोसि। हाणे मां हालात हाणे त ॾाढो तकिड़ो आहे 2 मिंट बि कोन थो बीहे हेॾां अचे थो होॾां वञे थो। उहो हिन करे दयाणी जो बाबा या मां पाण में ॻाल्हाए न आहिनि सघिया। हीअं न थिए जो असांजो कमु बि डही वञे। मां नथो चाहियां त असांजी शादीअ खां अॻु में अम्मा ऐं बाबा हिकु सलाह थी वञनि। अगरि हीअं थियो न त असांजी शादीअ में वॾो रुकनो पइजी वेंदो। छा तूं अञा ताईं हुननि खे पाण में ॻाल्हाइण न आहे ॾिनो? तॾहिं त बाबा ऐं अम्मा खे तकड़ आहे त असांजी शादी ते शकल खां थोरो बेवकूफ़ लॻा थो पर आया न। अल्लाह कोई देर न कर जल्दी पहुच चौकी ते। ठीकु आहे वरी मिलंदासीं। तमामु जल्द असांजे मंगणीअ जा लाॾा थींदा असांजे दरनि ते झुमरियूं थींदियूं। यार चरी थियण में वॾो मज़ो अथई दिमाग़ जो टेंशन बि ख़तमु न को वरी माण्हूअ जो को भउ ई थिए थो। यार मोलण उहो त सही आहे पर असां चरिया लॻूं किथे था? भाई ने ॾिसो हे वरी पाण खे सियाणो थो सम्झे तव्हां हिनखे ॾिसो त कहिड़े पासे खां सियाणो थो लॻे। थोरो भला असांखे ॿुधा त चरियो कीअं थीजे। हाणे ॾिसो त मां थो तव्हांखे चरियो थी ॾेखारियां मां गाॾी थो बणिजां। वाह उस्ताद वाह तू त कमाल जो चरियो आई। तूं ॾे हाल तूं छा थींदे जहाज थींदे बस थींदे ट्रैक्टर थींदे या रेल गाॾी। बाबल पहिरियां वियो कूदो तयारु कयूं पोइ था वेही सलाह कयूं केरु कहिड़े चरिये जो पार्ट खणंदो। इहा ॻाल्हि वाह जी कयव पोइ देरि न कयो लाहूती वारो कर साफ़ी साई कर। तव्हां तयारी पकड़ो सम्झो त साफ़ी साई थी वई। अबा पहिरियां ई छा सुल्फी सर कंदव छा? लॻे त ईअं थो। निड़ी अॻे खुश्क लॻी पई आहे सुल्फी खंघ ॼारींदी। पहिरियां भंग भटारे में था हथ विझूं पोइ आंड्रो सणबो कयूं। मंठार सही थो चए अबा। लाहूती बाबा पहिरियां ॾंडे कुंडे जी त सार लहो। हाज़िर बाबा तव्हां भंग भटारी खे पुसायो। असां त शादी खां पोइ मस मस मुंहुं ॾेखारियो अथई पर आधी भाग भरी तोखे खारे में वाड़े विहारियो हो छा? पारे जे हेठां? बाबा ही हेॾो सारो पारे जे हेठां कीअं ईंदो? अरे बाबा पारे हेठां न
खारे हेठां खारे हेठां गारे हेठां मां साथ हाणे ख़ुदा खे मन कुझु घड़ियूं हिननि जे बूथ ते झालंग चाढ़ियो त मां हाल हवाल ॾेई वठां। बाबा हिन जो वात बंदि करणो असांखां ज़ोर आहे। तूं हाल हवाल ॾे मां साथ। अम्मा दयाणी उथ चाचा जे लाइ चांहि त ठाहे अचो नी। जी अम्मा कयां थी चां। तूं सिर्फ़ु अदा मिर्चू खे चओ त मूंखे बाहि ॿारे ॾे। इहो जेकॾहिं वेठो हूंदो न हिते त कंहिंखे ॻाल्हाइण बि कोन ॾींदो। पंहिंजी भेण खे बाहि त ॿारे ॾिबा। मूंखे लाचार थो ॾिया मां गाह करे अचां को नांग खाए त पोइ। अरे गाह न बाह चवई तो बाह। तंहिंजा लाह था कढो हाणे मां तव्हां माण्हुनि जा लाह कढंदो। बाबा मां हे हथ थो जोड़ाए ख़ुदा खे मन 2 मिंट चुप करे मां साथ आयो आहे क़िस्मत सां कुझु ॻाल्हाइणो ॾे कंदे चुप या ॼाए वात में लठ ऐं लाहे काकड़े ताईं। मिट्टी किथां खणी जूं मिट्टी बापा वाह था खणी जूं या बनी मां खॾो हणूं। मां चवां थो माठ करे वे वॾनि खे ॻाल्हाइण ॾे छो थो मुंहिंजी ख़ुशी जे मथां पाणी फेरे। हाणे हिनखे नजो चूंगूं नजो हिनखे चूंगूं मूंखां हाल हवाल वठो त मां हितां पेर ठाहियां। ख़बर आहे अॼु ई थाप न कर अधो आयो आहे उनखां हाल हवाल वठ। साईं घर जी वॾड़ी वेठी आहे मां त पंहिंजी पग हिन जे सिर ते रखी आहे। हाणे न त सुभाणे चवंदी त ख़बर आहे असांजी ॿेड़ी ॿोड़ी आहे। मां चवां थी जई ख़ुदा खे मञो हिकिड़नि खे बस कराई आहे त वरी तव्हां पाण में मूंखां हाल हवाल वठो। मां तव्हां ॾे आयो आहियां मिट्री माइट्रीअ जे लाइ। मिट्री छाजी मिट्री? अदा पुन लाइ जेका बि ॻाल्हि आहे न उहा खुली कर। दी मां थो चाहियां पियो त मां पंहिंजी न्याणीअ जो संग लीमे खे ॾियां उन जे बदले में तव्हां पंहिंजी न्याणी सिकील दिलाए ॾियो मूंखे। ॾे ख़बर पुनल खैरू उते छुटो वथे तो सिकील जो सोचींदो। बाबा ई चाचा वारनि जो मसलो आहे। तूं अजायो पराए मसलनि में छो थो टंग हणाए। जीअं रिश्ता थियनि पिया तीअं थियण दे। तोखे कहिड़े खकर खाधो? सच त चए पई न्याणी अधे पुनल वारनि जो इहो मसलो आहे। तोखे ॻाल्हि वणे थी या नथी वणे तूं उहा ॻाल्हि कर। पुनल असांखे 2-3 ॾींहं सोचण जा ॾे असां पाण में सलाह त कयूं न। अब्बा जे सलाह अम्मा सां कंदे त जहिड़ो वधंदई जे मिर्चू सां कंदे न त कसम सां पूरो साल लॻी वेंदई। हाणे चुप कर सुरीलो न थी वॾा था ॻाल्हाइनि विच में तो टपो ॾे। अदा पुनल तूं 5 ॾींहं रखी पोइ अचिजांइ तोखे मां वरती ॾींदुसि। ठीकु आहे मां साथ ठीकु आहे अलाह साईं ख़ैरु कंदो। मां इंतज़ारु कंदुमि तुंहिंजे वरंदीअ जो बाक़ी गैरत सफ़ा निकिरी वई। पुट तो पंहिंजे पीउ खे ॾाढो सतायो आहे। भला ईअं थींदो आहे जीअं तूं थो करी? अम्मा मां मिड़ई बाबा सां भोगड़ा कंदो आहियां। हा अहिड़ा भोगड़ा नाहिनि थींदा। वीचारो छा सोचींदो? अम्मा ॾे त थबल इहो बाबो वली तॾहिं था वेतालो थी पियो आहे। वते थी अतल ॾाढियूं बाबे जूं थुफाली तूं तंदी। सच में अम्मा सिकी लदे बाबा खे ॾाढो सतायो आहे। शादी के अलाए केतिरा ॾींहं थी विया आहिनि। अम्मा ऐं बाबा खे हिकु चकर बि पाण में ॻाल्हाइण जी इजाज़त न ॾिनी अथई। इहो हिन जे करे जीअं बाबा जो जनून वधे हाणे बाबा जो जनून वधी वियो आहे। ॾिसजांइ आदि बचोले मुंहिंजी शादीअ सां गॾु तव्हांजी शादी बि कीअं थो कराए। जेकॾहिं अम्मा ऐं बाबा पाण में मिली वञनि हा न त हिननि जो जनून ॿारजी वञे हा। अहिड़ी ॻाल्हि न आहे अबा। तव्हांजे पीउ खे तव्हांजी वॾी गणती आहे इन जे करे त तव्हांजे रिश्तनि जूं ॻाल्हियूं करणु वियो आहे। हाणे हिन घर जे मथां मुंहिंजो हुकुम हलंदो छोजो बाबा जी कुंजी मुंहिंजे हथनि में आहे। बाबा दी तुंदी उहा वली तेली कुंजी हीअ जो कुंजी आहे अम्मा। इन कुंजीअ सां बाबा खे हूंदो सुमार सिधो सुमार शाम में सुमार भले उस ते सुमार। अहिड़ी ॻाल्हि न आहे बचा। आहे अम्मा भाग भरी सच में तूं असांजे बाबा खे चरियो करे छॾियो आहे। तॾहिं त बाबा पीरीअ में बताल थियो जवान पुट वते तो घिटियूं मापी दो ऐं बाबा पंहिंजो घर आबाद करे वही रहियो। तबनिन दादल आबाद थींदा तबनिन दादल आबाद थींदा वाले वाले ता तबनिन दा लाया तदाया थींदा। हा सभिनी जा ॾिसजो। अची वियो बोड़ो गल केरु मोह ॾींदो हिन सां? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तो त सलाम जो जवाब ॾिनो इन्हनि कोन ॾिनो। ॾे ख़बर कीअं अचण थियो आहे। वेहण जी सलाह न सलाम जो जवाब। मूंखे ॾिसण सां ई तव्हांजा भला मुंहुं ख़राब थी विया आहिनि ॼण मां तव्हांजो दुश्मन हुजां। मां तव्हांजो सजण आहियां सजण। तव्हांखे आगाह करण आयो आहियां आगाह।
तोखां आगाह करण आयो ही। आह करण गाह करण ना आयो आगाह करण आयो आगाह करण। इहो ई त चयूं पिया न बोड़ा, फाट फाट। पाट चाची छा तुंहिंजी पाट भॼी पई आहे छा? चाचे जी पाट भॼी पई आहे ऐं मुंहिंजो वरी कूंडो भॼी पियो अथई, कूंडो। अरे मंडो थी पियो आहे चाचो लधो मंडो थी पियो आहे कंहिं डंडो ठोकिस? ही सभिनी जे दिमाग़ ते अजाया फेर पियो कंदो। हिन खां पुछो त आयो छो आहे, पोइ धिके ॿाहिरि कढोसि। बाबो चए थो त हाल वाल ॾे ऐं हितां पेर ठाह पेर। ॿुध कहिड़े पीर ते था वञो? मूंखे बि पीर ते पढ़ बासणो आहे जीअं मूंखे परी वापसि मिले। अरे निभागा इहो ॿुधाए त कीअं अचणु थियो आहे, कीअं अचणु थियो आहे? बाबो आहे न दयाणी जो संग सिकी लधे खे थो ॾेई। इहा ॻाल्हि तव्हांखे ॿुधाइण सां आगाह करण आयोसि आगाह। इन जे करे मां चवां थो त परी जल्द में जल्द मुंहिंजे हवाले कयो त मां तव्हांखे दयाणी जो संग वठी ॾियां। छा तूं सच थो चए? सच? पुछ छॾ में जे पुछ के मां चवां अटो ऐं चाची चए थी गुबाटो। मां चयो त रुगो मां ॿोड़ो हा पर चाची ॿोड़ी थी वई आहे छा? पोइ भली तव्हां दयाणीअ जो संग सिकी लधे खे ॾेई छॾियो। अधो वरी वधे सां मिटी मिटी था कयो। चाची कन खोले ॿुधी छॾियो जेकॾहिं मुंहिंजी परी ॾे हथ ॾिनो त खट न थींदव। हा मुल ॾिसी छा थियो, धिका ॾेई ॿाहिरि कढीसि। अरे नथो चवे त वरी वञी त वठंदो निकुर तव्हां जो हल हली। अरे हे मोलड़ू कन खोले ॿुध मिर्चू सां पिटा ते मिर्चू सां खट न थींदव। हल 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 खट न थीजे मस्त करायो आहे घर वेठे तो असांखे वरी दबाए। सच में खबड़ पुनल सां मिटी करे थो? इहा ई जांच करणी पवंदी। जे ईअं थिए थो न पोइ असां संग पुनल ॻाल्हाइणो। पोइ पुनल खां असां संग छिके वठंदासीं। बाबा भला पुनल को रबड़ थोरैया जो छिकण सां इंघंदो। जेको थिए थो बाबा थियण ॾियो। मोलाईअ जो मोला आहे बस। ख़बर कान तुंहिंजी ताक़त भला लधे ऐं पुनल अचणु छॾे ॾिनो आहियां। अदा पुनल त वेचारो वियो पुलिस जे पिंजरे में बंदि। बाक़ी लधो वेचारो थी आहे चरियो। छा सच में ख़बर? हा बाबा पुट ऐं संदसि ज़ाल ज़ंजीरनि सां घर में ॿधी रखियो आहे। तव्हां होॾे पुछण ई न विया हो छा? यार पोइ असां बि हली हाल अहवाल वठी अचूं। पाड़े जी ॻाल्हि आहे, घर घर सां आहे। चाचा ख़बर हाणे कीअं था तबियत? अॻे खां ई चट अथसि, हाणे त हुनजूं गिगूं थियूं आहिनि पियूं। हा बाबा इहो कमु अॼु ई कयो, देरि न कयो। हा बा हलो त हाणे अस्सलाम वालेकुम। ख़बर कान मूंखे सुञातो? मां मोचारो ख़ान ऐं हे सभु मुंहिंजे टोले जा थी। मां हिननि जो लीडर आहियां, लीडर। मोचारो ख़ान जिंदाबाद, मोचारो ख़ान जिंदाबाद, तकड़ में मोचारो ख़ान जिंदाबाद। अच्छा त तूं हुननि जो चङो ई। मां सम्झो छो त भंगी आयो आहे गटो साफ़ करायांसि। हा इहो भला ॿुधाए त कीअं अचणु थियो? ख़बर कान तूं जानू जो हक़ गज़ब कई वेठो आहीं ऐं असांखे जानूअ जी शादी कराइणी आहे। शादी मज़ो जानू घोट। हा ज़रूरु साईं, मां कॾहिं इनकार कयो आहे? तव्हां अचो 2 मिंट त अकेलो हेॾे थोरो कुंड में ॻाल्हायूं। हा संगत तव्हां हिते वेहो। वे संगत असां खुली कचहरी करे अचूं तकड़ में। मरियम तकड़ में बाहर मुझो हिसाब करे छॾ, सुभाणे को ॿियो कारीगर ॾिस जाए। हिन निभागे के वरी कहिड़े नांग खाधो? अॻ में टेबल वारो हथ नाहे कयो, वरी हे निभागो भॻो थो वञे। अबा तव्हां चांहि पीअंदव न? मां जलेबी खाईंदुसि। मूंखे पकोड़ा घुर्जनि। मूंखे किलो फ्रूट घुर्जे। अबा हे होटल आहे का बाज़ार न आहे जो तव्हां अलॻि अलॻि फरमाइशूं था कयो हिते? होटल आहे त ज़ाहिर आहे असां चांहि पीअण लाइ आया आहियूं। घणो वणा आहिनि, जल्दी पाणी खणी अचु पोइ चांहि खणी अचु। हाणे ॾिसी छा थो वञ, जल्दी वञो। सेठ टेबल वारे सां ग्राहक कहिड़ी हालत कंदा आहिनि। हाणे तोखे मज़दूर जो अहसासु थिए थो न। ग्राहक निभागा अहिड़ो हुकुम पंहिंजे घर में बि कोन हलाईंदा।
ऐं पंहिंजे माइन जे अॻियां कंध बि न आहिनि खणी सघंदा। हिते असांखे पंहिंजूं रनूं सम्झी हुकुम हलाईंदासीं, अहिड़ा निभागासीं। ॾे ख़बर कैसा आई असां निभागा आहियूं जा। न साईं, उस्ताद मिसाल थो ॾे। इहे जेके बदफज़ीलता ग्राहक हूंदा आहिनि न, उन्हनि जे लाइ थो थिए। तव्हां त माशाल्लाह फज़ीलत वारा नेराने। घणो वड़ा न, पाणी बि खणी अचो, चांहि बि खणी अचो। हेॾे टेबल खे कपिड़ो हणो। अबा थोरो अकुल सां ॻाल्हाए, चिचकार करे थो ॻाल्हाए। मां को नाचूं आहियां छा? अहिड़ा ग्राहक निभागा आहिनि, नाचूं ऐं टेबल वारे में को फ़र्क़ु न आहिनि सम्झंदा। उन्हनि खे न सम्झाए, पंहिंजो कमु कर। बाज सेठ थी विहणो थी त मोचारे खे पेरनि ते हथु रखी वञी वठी अचो। अहिड़ी हालत खां भलो आहे त मोचारे खे राज़ी करे वठी अचां, न त हे ग्राहक मूंखे चरियो करे छॾींदा। हकीम साहब, ॿेड़ी मोजो इलाज कर, न त मां वॾो किन कंदुसि। तोखे कहिड़ी बीमारी आहे? कुलू अशरबू। जेको बि तो वटि हिते अचे थो, पहिरीं त तूं हुन खां इहो सुवाल थो करीं त तोखे बीमारी कहिड़ी आहे। भला तूं राति ॾींहुं रब खां इहे दुआऊं घुरंदो हुई छा त ॻोठ में रुॻो मरीज़ ई मरीज़ हुजनि ऐं सदाईं तुंहिंजो हिकमत खां आबाद हुजे। हा सच आयो, कुर्बान वञां, सोरहाना सच आयो। असां त इहो चाहियूं था त सुबुह शाम हिते लाइन लॻल हुजे, पर असांजो अहिड़ो निभाग जो अवेल सवेल हिते निभागो ई पेर पाए थो। अरे निभागो कातन साईं, हिन मिसाल ॾिनो आहे, छॾ हिनखे। तूं पंहिंजा हाल वाल ॾे, तुंहिंजो कीअं अचणु थियो आहे हिन शादी दफ़्तर में? ही शादी दफ़्तर आहे? हिकमत खानो पोइ चवां त होश पियो उॾारी। हाणे बोर्ड था हणायूं, रनण ऐं बेवाउनि जे लाइ शादी दफ़्तर था खोलियूं। पोइ त यार हिते लाइन लॻल हूंदी। ॿियो तव्हां मूंखे पंहिंजो पहिरियों ग्राहक सम्झो। कुर्बान वञाए, हाणे ॾींहुं सुम्हो छा हिन लाइ असांखे रिश्तो हथ ईंदो? अरे सची दिलि सां कोशिशि कंदो न, खोड़ रिश्ता। फ़िलहालु असांजो इहो इरादो कोन्हे। जॾहिं इहो इरादो थियो त पोइ तोखे ॿुधाईंदासीं। फ़िलहालु कुझु सोचण जे लाइ वक़्तु घुरूं था। सोचे वठो हकीम साहब, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे लाइ को सुठो रिश्तो ॻोल्हियो था त एडवांस में नेट कैश 25,000 हित जो हित मां जमा कराईंदुमि, ऐं जॾहिं शादी थी वई न त पोइ वरी 25,000 सौदो कसो कोन्हे। मां वरी मोटी ईंदुसि, पुछंदोसांव। कुर्बान वञां, कमु त तमामु भलो ॿुधायो आहे। जेकॾहिं न इन कम में असां हथ विझूं त साल ॿिनि में बिल्डिंगूं अॾिजी वेंदियूं। बाक़ी तुंहिंजे हिन हिकमत खाने में उमिरि ॻरी वेंदी, थींदो कुझु बि कोन। कुल्लू वशरबू सभु जाइज़ आहे। राति सोचूं था, सुबुह वेही पोइ हिन ते सलाह कंदासीं। हल पुनल तुंहिंजा नसीब, अॼु पहिरीं पाण पिया इंतज़ारु कनि। मुल्क सॼो ख़ाली आहे के कुर्ब जूं कचहरियूं करे वठां। ईअं न थिए त को अचे ऐं मुहबत में रुख न विझे। साईं, ही छा पिया कयो? केरु ॾिसी न वठे। ॾिसंदो त छा कंदो। हाणे तव्हां असां को गैर थी वई आहिनि, दिलियूं दिलनि सां जुड़ी वयूं आहिनि, रूह रूहनि सां मिली विया आहिनि। निकाह जे बंधननि में ॿधी सुम हिकु जान थी विया आहियूं मां साथ। पोइ तुंहिंजी अखियुनि में एॾो हिजाब छो आहे? थोरा नेण खणी त मथे निहार त के थक भॼनि जेके इंतज़ार जे वसीले में सफ़ा साणियूं थी पयूं आहिनि मां साथ। साईं, अलाए छो मां तव्हांजी अखियुनि में नथी निहारे सघां। तव्हांजी अखियुनि में एॾो त ताब आहे जंहिंखे मुंहिंजी अखियुनि जी निहार घुरे बि नथी सघे। ऐं शर्म अचां, ही नेणनि निहार जी मंज़िल ते पहुचण खां अॻु में ई साड़ा थी था पवनि। ओ जहिड़ो घोट तेरी बनी हाय अल्लाह रे अल्लाह, ओ जहिड़ो घोट तेरी बनी। हल पुनल तुंहिंजा नसीब। जॾहिं महबूब जी मिठड़ी ॿोली ॿुधण जी कोशिशि कंदो आहियां त मीना जी जॻह ते कां जा आवाज़ ईंदा आहिनि। साईं, थोरो पोइते त ॾिसो। वरी इहो कां कंदो किथां आयो? कां न बाबा साईं, एक कांव न, कांव जो बच्चो आहे जंहिंखे आखेरे मां केरायो वियो आहे। तॾहिं तो कां करे। हाणे थोरो परे थी हवा आई न त
ख़बर नाहे अलाए केतिरो भरते उछलई भरे थी वो मुंहिंजी बिछड़ी अमा मुंहिंजी कूज जहिड़ी कोयल अमा मुंहिंजी प्यारी मीना तूं हाली हिन कांव खां भरे रहो जेसीं ताईं मुंहिंजा शर्त पूरा नथा थियनि नी तेसीं ताईं हे तोतो ऐं मीना पाण में हिकु नथा थी सघनि बाबा तूं हाली फ़िलहाल परते रहंदो कर अमा तूं हलिया मूंसां कमरे में तूं परे थी बाबा हलिया अमा साईं स्कूल में आ हिते कोने हल तूं कमरे में नज़र हल इन गांगट जो बंदोबस्तु करिणो पवंदो न त हे उदासीअ जूं रातूं कॾहिं बि ख़तमु कोन थींदियूं हल रे कुनहल तुंहिंजा नसीब अञा पियो थो सिक में सिकें